Assalamualaikum. Today we will learn convert whole fraction into common fraction. अॼु असां गलियल अणपुर खे अणपुर में तब्दील करणु सिखंदासीं। हिते असां वटि ॾिनल आहे 3 होल 1/2 टे सॼा 1/2 खे असां अणपुर में बदिलाईंदासीं। सॉल्यूशन हिते 3 होल 1/2 हे जेको 2 होल नंबर आहे इनखे असां छेदन सां जेको आहे ज़र्ब कंदासीं। टे जो खोड़ असां 2 दफ़ा पढ़ंदासीं 3 × 6 हिननि जो जेको जवाबु ईंदो उन में वरी हिकु असां जमा कंदासीं। मतिलबु त हे 3 × 2 + 1 हिन टे खे 3 × 2 टे जो खोड़ो असां 2 दफ़ा पढ़ंदासीं 3 × 6 प्लस हे जेको मथियों जेको आहे अंश जेको आहे इहो असां ॾींदासीं। हे ॾींदा 3 × 6 6 + 1 7 हिननि खे असां करींदासीं 6 + 1 थी विया 7 7 भाङे ही टोटल हिननि खे असां जेको अंशनि जो जेको ही सॼो अंश ही जेको आहे सॼो अंशनि जो आहे। हाणे हिते थी विया 6 + 1 थींदा 7 भाङे 2 जेको छेद जेको आहे उहो ई साॻी रहंदो। हाणे हे इन्हनि खे असां तब्दील कयो आहे। टे जो खोड़ो 2 दफ़ा पढ़ंदासीं 3 × 6 प्लस जेको हूंदो उहो असां जमा कंदासीं। हिते 3 × 2 प्लस 1 जमा हिननि खे असां जोड़ कयो आहे 3 × 6 प्लस 1 6 × 1 7 ऐं छेद जेको आहे इहो साॻी बरक़रार आहे। हे असां गॾियल अणपुर खे आम अणपुर में बदिलाए वरितो। उमेद त तव्हांखे पसंदि आई हूंदी।